मूंखे ॿुधा त ही जेका जॻह आहे गोरख जी जी त इन गोरख खे तव्हांजी त उमिरि बचपन हिते ई गुज़रियो जी आहे। जी जी ही ज़ाहिर कीअं थियो, कहिड़े हिसाब सां थियो? अर्जा साईं हा मुंहिंजी चाचो हो अच्छा लठ टेक ते असां ॾिठोसीं। हा। उहो ॻाल्हि कयो त राणी अंग्रेज़ियाणी हो, हाओ बादशाही कई। हाओ ककड़ हा गुलंद पट हम्म। कस्बो गाज बंगला हम्म शक्ल हुई लक हिते अची सर्वेर पहुतो। हाओ माण्हू जो चाराना जहाड़ी हाओ उठ माण्हू अठाना। अठाना जे मां छोकिरो हुउसि उन टाइम में। उन टाइम में मां छोकिरो हुउसि घोड़े ते आयो आहे। अच्छा कैंप पंहिंजो शक्ल हुई चश्मो आहे हेॾे उत्तर साइड उते हयो टेंट। पोइ सर्वे करे जेको ॻाढ़ो छटी आहे न हाओ उते ॿ चूरा पत्थरनि जा रखियईं रखे हा। त कंहिं ज़माने में गोरख शहर थींदो। पोइ उन असां उन चयो उन चयो हाओ अंग्रेज़ियाणी अंग्रेज़ियाणी तो चाचो ॻाल्हि कयो। हा उन माना मर गया हा। ओ पोइ चाचे ते असां खिलंदा हा साईं हे कारे जबल जे चोटी में शहर थिए थो। हाओ अब हिकिड़ी ऐलान आयो सदर अजूब असां नंढड़ासीं। पोइ जेको हे मुतरमान हेलीकॉप्टर ते आयो हा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बेनज़ीर हाओ भुट्टो हाओ आयो हेॾे हेठि लथो। हाओ असां पाण हुआसीं मकानी हितों जा शह बुज़दार आलखाणी हाओ ब्रोही 15 ॼणा हेलीकॉप्टर में लथो। पोइ असांखे चई हाणे तव्हां परे वञो ॿिया जेके हेलीकॉप्टर अचिणो आहे। असां वञी वेठासीं ईअं परे त हेलीकॉप्टर में लथो त ईअं निहारे पियो। असांजे हुनजो नज़र पियो चए त मुंहिंजे बाबे जो राज इहो आहे हिननि खे घुरायो। पोइ असांखे घुराए लैन करे 500 रुपया असांखे ॾिनी त असां माना उहो हलंदे हलंदे उन दौर में में आख़िरकार गोरख में अची वियो हिकिड़ो चांडियो अल्ताफ नालो हुयुसि इंसारी बशीर। जे गोरख जबल हाणे हिनखे रस्तो किथे ठहंदो। पोइ इहो असां नशको अंग्रेज़ियाणी जो ॾसियो पुराणो। पोइ उहो किताब ॻोल्हे लधो आहे। पोइ आख़िर भाई PD हाउस आहे गाडर टीयर असां उठनि ते खणी आयो उन टाइम में खणी आयो शुरू जरा अञा शुरू में ठहे पियो हाणे रस्तो हाणे चए त बिना रस्ते में हिकिड़ो रिश्ता ठाहिणो आहे। अब उहो ठाहे तयारु कयोसीं। पोइ पोटवार हिकिड़ी गाॾी हुनखे हिसो टोड़े कटे टुके असां बि 24,000 में खणी हिते पहुतायोसीं उठ गॾहनि ते। हे जेको हाणे पार्क आहे न हिते पोइ वरी उहो मिस्त्री हो फौजी उहा पोटवार सॼी वरी ठाही उनखे कीर हणी माना हिसो हर शइ ठाहे पहिरियां उहा गाॾी खोले उठनि ते खणी आया उठनि हिते खणी आयो हाणे आयो बि उहो अंग्रेज़ हाणे जेको नशो छकलोई वारे लक खां अब हिते फिट करे पोइ असां रसी ॿधी छिकियोसीं। PD हाउस जे आॾो हे मुई भरे ॿुघियो हो मिठल नालो हुयुसि। अच्छा इस्लामाबाद मोकिलियो सही हो हिननि खे मिलियो चैनी 2 डोज़र। अच्छा 7 अथॉरिटी हो गोरख उते हींअर फोन आहिनि उतो चांडिया माण्हू मुंहिंजे लाइ मोकिलियनि फैज़ल खे चयो अच हाणे रस्तो ॾस त हलूं न। पोइ मां वियुसि 7 जहांगार बाज़ार नई गशरी टंडरो रहीम खान लोही हे पुठी ॾेई कंहिं हंधि असांखे ब्रोही रोकनि असांजो हद आहे इलाज करे 2 ॾींहं 1 ॾींहुं रहण 2 महीना 5 ॾींहं पहुताऊं हिते। पोइ वरी असां हिते छिकियोसीं साम्हूं हाणे जेको आयो आई खावल खां अब हिकिड़ी चैनी त उहो कल्टी थी वियो आहे। 6 साल गोरख जो कमु बंदि थी वियो चैनी कल्टी जो बंदि थी वियो। पोइ हिननि जेके अॻियो असांजा साहिब आहे हुननि खां कमु खसे विया आहिनि। अच्छा पोइ पठाण ठीको खयो अकरम असलम। अच्छा उहो माना हेठों कटाई लेबर सही माना ब्लास्टिंग। पोइ इहो माना रस्तो खोलियो हिते पहुतायो वॾी महिनत। हाणे चए त धक्का खाए भोली खटी खाए फ़कीर कसम कूड़ असां आहियूं हाणे गवर्नमेंट अब इहो माना हाल हक़ीक़त पर अर्ज़ु इहो आहे त रोज़ी अला ॾिए थो ॾिए थो
मां रोज़ी ऐं पघार जे लाइ एतिरो रड़ कोन थो कयां। बिल्कुलु मूंखे ज़रूरु आहे गोरख में स्कूल इस्पताल ऐं स्कूल स्कूल बिल्कुलु